अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था। नवावली मोहम्मा रिपोर्ट अरशद अली सुमरो इत्तेहाद पाकिस्तान तालका सकरण जे सदर मोहम्मद सलीम सुमरो जी सदारत हेठि शहीद सूर्या सुल्तान दोदो सुमरो जे सालियाने उर्स मुबारक बाबति इजलास थी गुज़रियो। इजलास की कार्रवाई सुमरा इत्तेहाद पाकिस्तान तालका सकरण जे जनरल सेक्रेटरी ज़ाहिद सुमरो ऐं सकरण अॻुवाण एडवोकेट नवीद अली सुमरो जिन कई। इजलास में सकरण जे सुमरा बिरादरी भरपूर शिरकत कई, जिले नवाब शाह सदर जावेद अख्तर सुमरो, सीनियर नायब सदर मकसूद अहमद सुमरो, जिले जनरल सेक्रेटरी मसूद अहमद सुमरो ऐं नवाब शाह जे अॻुवाणनि भी भरपूर शिरकत कई। इजलास हर साल जी इन साल भी शहीद सूर्या सुल्तान दोदो सुमरो जो उर्स मुबारक जेको चीफ सरदार सजाद हुसैन सुमरो जी क़यादत में ज़िले बदीन रूपा माड़ी में मेले की सूरत में लगायो वेंदो आहे। उर्स मुबारक में भरपूर शिरकत करण लाइ हिकमत अमली जोड़ी वई।